प्रॉब्लम नंबर 4 में -91 पावर 4 आहे। अॻ में ई असीं डिस्कस करे चुका आहियूं त जॾहिं बि पावर मथे ॿधी हुजे इवन हूंदो त भले हिते नेगेटिव हूंदो त बि पॉज़िटिव थी वेंदो, छो त पावर इवन आहे। तव्हांखे ख़बर आहे त माइनस इंटू माइनस हमेशह प्लस थींदो आहे, तंहिंजे करे ही पॉज़िटिव थी वेंदो। 91 पावर 4 ये आंसर थी वियो। क्वेश्चन नंबर 5, 5 पावर 4 इंटू 5 पावर 2। रूल आहे जॾहिं बि बेस सेम हूंदो आहे त पावर 8 थी वेंदा आहिनि। हिते बेस सेम आहे 5 आहे, तंहिंजे करे पावर 8 थी वेंदा। 5 पावर 4 ऐं प्लस 2 कंदासीं त आंसर थींदो 5 पावर 6। इन शो वाई नोट 5 4 जो मक़सदु आहे त 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5। 5 जे मथां 4 पावर मीन्स 4 टाइम्स वी हैव टू मल्टीप्लाई 5 5 5 इंटू 5। जॾहिं 2 पावर आहे इन जो मक़सदु आहे त 5 इंटू 5 यानी स्क्वायर। अगरि ही ॿई मल्टीप्लाई असीं कंदासीं त टोटल घणा थी वेंदा, पावर घणो थी वेंदो? 1 2 3 4 5 6 पावर थी वेंदो। तंहिंजे करे 4 पावर ही ऐं 2 पावर ही ॿई मल्टीप्लाई कंदासीं त 6 पावर थींदो। 1 2 3 4 4 पावर ही 2 पावर ही 4 पावर 2 पावर त टोटल पावर घणो थींदो? 5 पावर 6 थी वेंदो। इन ई करे इन रूल में बेस ऐं बेस साॻियो हूंदो आहे त पावर 8 थी वेंदा आहिनि, हिन जे करे। ओके, क्वेश्चन नंबर 6, ए बेस सेम आहे, बेस सेम आहे, पावर सभु 8 थींदा पाण में। 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 3 प्लस 8। ओके, त आंसर थी वेंदो, हमेशह हिते सॉल्यूशन लिखिणो आहे। आंसर थी वेंदो 4 3 एंड 8 4 ऐं 3 7 7 ऐं 8 15 ए पावर 15। ही आंसर थी वियो। क्वेश्चन नंबर 7 में ए बि मिलियल आहे, बी बि मिलियल आहे, सी बि मिलियल आहे, बेस डिफरेंट मिलियल आहिनि। तंहिंजे करे ए वारा ए सां गॾु रखिबा, बी वारा बी सां रखिबा गॾु, ऐं सी वारा सी सां गॾु रखिबा। सॉल्यूशन अरेंज कयूं, हिनखे तरतीब सां रखूं। ए इंटू ॿियो ए ॻोल्हियूं, ॿियो ए आहे ए पावर 5 इंटू बी स्क्वायर, ॿियो बी ॻोल्हियूं, ॿियो बी ए आहे इंटू बी क्यूब इंटू सी क्यूब, ॿियो सी ॻोल्हियूं सी स्क्वायर। हाणे एड कयूं पावर। ए पावर 5 ऐं 1 1 प्लस 5 इंटू बेस सेम आहे पावर 8 थींदा। बी 2 प्लस 3 इंटू सी पावर 3 ऐं 2 ॿई एड कंदासीं त आंसर छा थी वेंदो? ए 6 इंटू बी 5 इंटू सी 5। इहो थी वियो आंसर।